ॿारनि जी हिफ़ाज़त जे लाइ अहम हिदायतूं। प्यारा ॿारो, ही सभु ॻाल्हियूं तव्हांजी हिफ़ाज़त जे लाइ ज़रूरी आहिनि। माउ पीउ खां का बि ॻाल्हि न लिकायो। अकेला घर खां ॿाहिरि न वञो। हर हाल में राति थियण खां अॻु में घर पहुची वञो। स्कूल खां ॿाहिरि अकेलो न बीहो। कंहिं अणसुञातल खां का सूखड़ी शइ या रांदीको न वठो। कंहिं अहिड़ी जाइ ते न वञो जिते केरु अचे वञे नथो। जेकॾहिं माउ पीउ, भेण भाउ ऐं तव्हांजे वॾड़नि खां सवाइ केरु तव्हां सां बिना सबब लाॾ कोॾ करे त माउ पीउ खे ज़रूरु ॿुधायो। पंहिंजे घर जो ॾस पतो ऐं फ़ोन नंबर लाज़मी यादि करियो। जेकॾहिं घर या स्कूल जे वेझो या रस्ते में को शकी माण्हू नज़र अचे त माउ पीउ या स्कूल जे उस्ताद खे ज़रूरु ॿुधायो। माउ पीउ जी ग़ैर मौजूदगी में इंटरनेट ऐं मोबाइल फ़ोन न हलायो। पंहिंजे सभिनी दोस्तनि साहेड़ियुनि बाबति माउ पीउ खे ज़रूरु ॿुधायो। प्यारा ॿारो, घर खां ॿाहिरि जेकॾहिं केरु तव्हांखे डिॼारे पकिड़े या गॾु हलण लाइ चवे त बीहो न, भॼो ऐं रड़ियूं कयो। महफ़ूज़ बुनियाद सुभाणे न अॼु। ख़तरे जी सूरत में 1121 ते फ़ौरन इतला ॾियो। पारां रईस ज़हूर अहमद चाचड़, चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर, डिस्ट्रिक्ट घोटकी, सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी, हुकूमत